टंडो आदम जे श्री थाने जी हद मोची पाड़े में वाक़े रमापीर मंदिर मां नामालूम चोर लखें रुपयनि जे सामान समेत कीमती सामान चोरी करे फरार थी विया। चोरी थियल सामान में हिकु अदद 1.25 तोले जो सोनो हार, हिकु अदद चांदी जी मूर्ति, पितल जो घंड, बैटरियूं, कैश रक़म ऐं ॿियो सामान शामिल आहिनि। अहिड़ो इतलाउ पुलिस खे ॾिनो वियो आहे। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची तफ़सील वरिता ऐं एनसी दाख़िल कई वई आहे। अहिड़े वाक़े खां पोइ हिंदू बिरादरी जे माण्हुनि में ताव पकड़ियल आहे। उन मौक़े ते टंडो आदम जे मुख़्तलिफ़ हिंदू तंज़ीमुनि ऑल हिंदू जैन गढ़ समाज, पोज लोहाणा बिरादरी, पोख सोटड़ बिरादरी, पोख हिंदू मेघवाड़ कम्युनिटी ऐं ऑल हिंदू बिरादरी समेत हितां जे सारासबंदन आईजी सिंध, डीआईजी शहीद बनज़ीराबाद, एसएसपी सागर, डिप्टी कमिश्नर सागर, डीएसपी टंडो आदम ऐं बस वारनि खां मुतालबो कयो आहे त मंदिर मां चोरी थियल सामान वापसि करायो वञे। जवाबदारनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार करे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची